बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम कवर स्टोरी संगत यहाँ इरफान महबूब नाज़रीन हुकूमत साज़ीअ जो सिलसिलो जारी है। चइनी सूबनि जा जेके वॾा वज़ीर आहिनि उन्हनि पंहिंजे उहिदनि जा हलफ़ खणी वरिता आहिनि ऐं सुभाणे क़ौमी असेंबली में क़ाइदे ऐवान यानी पाकिस्तान जे अॻे ईंदड़ वज़ीर आज़म जी चूंड थींदी ऐं पाण जेकॾहिं उम्मीदवारनि या जेको क़ाइदे ऐवान जो उम्मीदवारनि जे लाइ जेको मैदान आहे उन्हनि ते थोरी नज़र फेरायूं त ॿ मेन उम्मीदवार आहिनि। हिकिड़ो आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून जो सदर शहबाज शरीफ़ साहब जंहिंखे पाकिस्तान पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जी हिमायत हासिल आहे ऐं ॿिए पासे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका हाणे सुन्नी इतिहाद काउंसिल थी चुकी आहे उन जो उम्मीदवार महमूद खान उमर अयूब साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा उम्मीदवार आहिनि वज़ीर आज़म जे लाइ। सुभाणे उन जी इलेक्शन थियणी आहे। 336 जो क़ौमी असेंबली जो ऐवान है जैमें नून लीग के उम्मीदवार शहबाज शरीफ़ साहब के पीपल्स पार्टी समेत 209 उम्मीदवार की हिमायत हासिल है, जैसे तो सुन्नी इतिहाद काउंसिल जा जेका नंबर गेम है या जेके अंग अखर आहिनि मेंबर आहिनि उन्हनि जो टोटल तादाद है 91। यकीनन अंगन अखरन में जेका शे असांखे वाज़े नज़र अचे थी तो उन मां इहो वाज़े नज़र अचे पियो त पाकिस्तान जो अॻियों वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब होंदो। शहबाज शरीफ़ इन खां पहिरियां भी ज़रे घटि 1.5 साल या पौणा 2 साल वज़ीर आज़म रही चुको है। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत के खात्मे खां पोइ जॾहिं PDM पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट इक़्तिदार में आई तो तॾहिं भी शहबाज शरीफ़ साहब इतिहादी जमायतुनि जो हिकिड़ो गॾियल उम्मीदवार हुयो ऐं अॼु भी असां सेम पोजीशन ॾिसूं पिया त इतिहादी जमायतुनि जो गॾियल जेको उम्मीदवार है वो शहबाज शरीफ़ है। शहबाज शरीफ़ जे लाइ इहा शइ मशहूर है तो हू इस्टेब्लिशमेंट जे लाइ फ्लैक्सिबल है। इन खां पहिरियां जेके भी वज़ीर आज़म आया आहिनि टिल 2023 ताईं जेका हुकूमत रही है उन में कंहिं बि वज़ीर आज़म पाकिस्तान की तारीख़ में पंहिंजो 5 सालन जो आइनी मुद्दो पूरो न कयो आहे। हाणे जॾहिं सुभाणे वज़ीर आज़म जी चूंड थियणी आहे तॾहिं भी इहो सवाल आम आहे त छा पाकिस्तान जो जेको नओं वज़ीर आज़म हूंदो उहो पंहिंजो 5 सालन जो आइनी मुद्दो पूरो कंदो या न कंदो। शहबाज शरीफ़ लाइ इहो चयो पियो वञे त मुमकिन आहे त 5 सालन जो जेको ही वज़ीर आज़म जो आइनी मुद्दो आहे उहो शहबाज शरीफ़ साहब पूरो करे वञे ऐं उन जे लाइ शहबाज शरीफ़ जो खोड़ सारियूं जेके खूबियूं आहिनि उहे ॻणायूं पियूं वञनि। जंहिंमां हिकिड़ी मेन जेका खूबी आहे उहा इहा आहे त हू इतिहादी जमायतुनि जे लाइ बि फ्लैक्सिबल आहिनि ऐं इस्टेब्लिशमेंट जे लाइ बि फ्लैक्सिबल आहिनि। सो ॾिसूं था त जेका सुभाणे इलेक्शन थिए थी ऐं इलेक्शन खां पोइ शहबाज शरीफ़ साहब जॾहिं वज़ारत उज़्मा जो मनसब संभालींदा त आइनी मुद्दो पूरो कनि था या न। पर उन सां गॾोगॾु जेके ॿिया मामलात आहिनि त पाकिस्तान हिन वक़्तु सख़्तु मुआशी ऐं सियासी बहरान जो शिकार है। हलंदड़ महीने ही पाकिस्तान के IMF वटि बेल आउट पैकेज लाइ वञिणो आहे ऐं उन खां पोइ हिकिड़ी जेका तासुर है या हिकिड़ो ख़्यालु कयो पियो वञे त पाकिस्तान में महंगाई जी जेका शरह है उहा माज़ीअ जा समूरा रिकॉर्ड टोड़े छॾींदी ऐं अहिड़ी सूरत हाल में नई जेका गवर्नमेंट है उन जे लाइ अवाम के डिलीवर करण केतिरो सवलो या आसान हूंदो। इन मामले ते पाण ॻाल्हाईंदासीं। ज़ैन अंसारी साहब नून लीग जा अॻवान आहिनि असां सां लाइन ते मौजूद आहिनि। ज़ैन साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सही वरी मेहरबानी तव्हां वक़्तु ॾिनो। अंग अखर ॿुधाइनि था त सुभाणे शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म थी वेंदो। पाकिस्तान की तारीख़ में अॼु ताईं कंहिं बि वज़ीर आज़म पंहिंजो 5 सालन जो आइनी मुद्दो पूरो न कयो आहे। सो पहिरियों सवाल इहो आहे त शहबाज शरीफ़ साहब जेकॾहिं वज़ीर आज़म थिए थो त 5 सालन वारो जेको आइनी मुद्दो पूरो करण वारो सवाल आहे उहो बदस्तूर बरक़रार आहे। तव्हां जो छा कमेंट आहे या छा जवाब आहे इन सवाल में? ॾिसो त हीअं ज़ाहिरी तरह सां त सभु लोगों खे सभु आइनी तरह सां तव्हां बि हुनखे चओ था त आइनी तरह सां 5 साल ताईं वज़ीर आज़म खे रहणु खपे। पर उहा कोशिशि असांजे पार्टीअ जी बि इहा हूंदी ऐं शहबाज शरीफ़ साहब जी बि कोशिशि इहा हूंदी त 5 साल मां मुद्दो पूरो कयां। पोइ अहिड़ा हालात पैदा था थी वञनि मुल्क जा, अहिड़ा सिस्टम भई नवां था अचनि, सिलसिला नवां था थियनि। पोइ हुन तकलीफ़ थी के प्राइम मिनिस्टर खे हटाए था छॾनि थियनि था जीअं माज़ीअ में रहियो आहे। हिन भेरे छा उम्मीदूं आहिनि साईं? उम्मीद तमामु सुठियूं आहिनि। मुल्क जे हालात मां गुज़रे थो तमामु मुश्किल हालात आहिनि हिन मुल्क पाकिस्तान लाइ। पर जेकॾहिं समूरा माण्हू समूरा जेके MNAs आहिनि या जेके पार्टियूं आहिनि वेही करे पाण में हिकिड़ो सुलह करे पाकिस्तान जी इंट्रस्ट ऑफ पाकिस्तान जे लाइ कुझु करे त करे सघनि था। बाक़ी जेकॾहिं उनजी नियतूं कंहिंजूं ख़राबु आहिनि
या कि सिर्फ़ु मफ़ाद परस्ती जी हूंदी त पोइ त उनखे त अलाह सम्झी सघे त बाक़ी इंसान त कोन थो कंट्रोल करे सघे। अच्छा साईं, पाकिस्तान खे हलंदड़ महीने ई IMF वटि वञिणो आहे बेल आउट पैकेज जे लाइ। हुकूमत जेका ठहे थी जंहिंजी अॻुवाणी या सरबराही तव्हांजी जमायत कंदी, केतिरो आसान हूंदो आम माण्हूअ खे डिलीवर करणु, महांगाईअ ते क़ाबू आणणु, मुआशी ऐं सियासी बहिरान मां मुल्क खे कढणु? ॾिसो न त असुल छा आहे त ही जेको वज़ीर आज़म आहे शहबाज शरीफ़, इहो पाण हिकिड़ो वॾो इंडस्ट्रियलिस्ट आहे, बिज़नेसमैन आहे। जी। हाणे माइशत जो जेको मसइलो आहे, माइशत खे हो सम्झी सघनि था एतिरो मुंहिंजे घर में ॿियो माण्हू कोई नथो सम्झी सघे। ऐं हमेशह इहा कोशिशि रही आहे, आख़िरी ज़माने में बि तव्हां ॾिसो त उन्हनि जो पीरियड गुज़रियो, एॾी महांगाई बि कान आई, पर हिननि उथण सां ई जेको सिस्टम रखियो आहे त इंशाअल्लाह माशियत ते कंट्रोल करे वेंदा ऐं पाकिस्तान खे इन दुलदल मां निकिराईंदा। ऐं सियासी बहिरान खे कीअं मुंहुं ॾींदा? हिकिड़ी स्ट्रॉन्ग अपोज़िशन आहे क़ौमी असेंबली में तव्हां वटि। मां कयां न त उहे जेका स्ट्रॉन्ग अपोज़िशन आहे न सभिनी खे सोचणु खपे त गॾिजी हिन सिस्टम खे हलाइनि। बाक़ी जेकॾहिं हिक ॿिए जी लेट पुलिंग थी त पोइ त पाकिस्तान खे त नुक़सानु पहुचंदो ई पहुचंदो, पर इहो तमामु ख़राबु ॻाल्हि रही, हिकु तारीख़ ब्लैक तारीख़ लिखी वेंदी। अच्छा साईं, PDM जी गवर्नमेंट में अपोज़िशन सां जेका हालत हुई या अपोज़िशन जंहिं केसुनि या सख़्तियुनि खे फेस कयो, हिन भेरे साॻी गवर्नमेंट अचे पई, पाण PDM ई हिनखे चई सघूं था। शहबाज शरीफ़ साहिबु हिकिड़े नए वर्जन में प्राइम मिनिस्टर पियो थिए, त शहबाज शरीफ़ साहिब जो जेको 16 महीननि वारो ओल्ड वर्जन हो, ही जेको वर्जन अचे थो उहो छा मुख़्तलिफ़ हूंदो ख़ासि करे अपोज़िशन जे लाइ? न बिल्कुलु इहो कोशिशि कंदो आहे, शहबाज शरीफ़ हुजे, नवाज़ शरीफ़ हुजे या जेका शरीफ़ फैमिली आहे, कोशिशि कंदा त हिन मुल्क खे सुहिणे नमूने सां हलाइजे, सलाह मशवरे सां हलाइजे। पर हाणे उहो हालात उन ज़माने खां हुया ई ॿिया। ॾिसो पिया त पुटु पीउ खे पियो मारे, धीउ माउ खे पई मारे, अलाए अजीब क़िस्म जा हालात हुया, त उन्हनि में त इहो ज़रूरु थियणो हुयो। हालात त हाणे बि साईं ख़राबु आहिनि, तमामु ख़राबु आहिनि, अॻे खां बि ख़राबु आहिनि। अलाह कंदो हालात सही थी वेंदा, असां ना उमेद छो थियूं, उमेद सां आहियूं। अलाह त कंदो, पर नून लीग वटि का हिकमत अमली, का रिथाबंदी? ॾिसो न उहो आहे स्टेट जॾहिं मज़बूत हूंदी आहे न, सॼा हर शइ कंट्रोल में थी वेंदी। हाणे जीअं मरियम नवाज़ साहिबा पहिरीं जेका इहा मीटिंग हुई उन में सभिनी खे चए त ॾिसो रमज़ान शरीफ़ थो अचे, रमज़ान शरीफ़ में अघनि ते कंट्रोल थियणु खपे। ऐं तव्हां ॾिसंदो पाण तव्हां ॾिसंदो रमज़ान शरीफ़ में उनजे अघनि ते फुल कंट्रोल हूंदो, उन जूं कमेटियूं ठाही वयूं, सभु कुझु थी वियो। हिकु जमूरी तरीक़े सां जीअं हलंदो आहे कमु। जेकॾहिं जमूरी तरीक़े सां कमु हलियो त इंशाअल्लाह पाकिस्तान मुश्किल वक़्त में गुज़री वेंदो मुश्किल वक़्त मां। पर हिकिड़ो मेन जेको साईं आहे सवाल आहे, या जॾहिं खां इहा अनाउंसमेंट थी आहे त PDM शहबाज शरीफ़ साहिबु वज़ीर आज़म थिए पियो, त अवाम में हिकिड़ी हलचल ज़रूरु आहे। माज़ी में ॾिसूं था असां बिजलियुनि जा बिल कीअं महांगा थी विया ऐं पेट्रोल हिकदमि कीअं महांगो थी वियो। नून लीग जो ई पहिरियां हुयो मिफ्ता इस्माइल साहिबु, पोइ वरी इसहाक डार साहिबु आयो जंहिं मईशत खे ठीकु करण जो ज़िमो खयो। हाणे बि टीम साॻी आहे, ख़ासि करे नाणे वारे पासे ऐं खज़ाने वारे पासे, या थोरी का रदोबदल थी सघे थो? रदोबदल कोन थींदो, छाकाणि त तव्हां असां नंढड़ा हूंदा हुआसीं, मुंहिंजे घर में 10 सालनि 11 सालनि जो मां हुयुमि, अञा त मूंखे यादि आहे त इहे तक़रीरूं कंदा हुया अपोज़िशन पार्टी वारा अयूब जे ख़िलाफ़, त मुल्क खे तबाह करे छॾियईं, बर्बादु करे छॾियईं। ऐं ख़ुदि अयूब जे ज़माने में इहे बि हूंदो हो त असांजी 7 पीढ़ियूं जेके अञा ईंदियूं उहे बि मक़रूज़ हूंदियूं। इहो अॼोको ॾींहुं मसइलो न, इहो पुराणो मसइलो बि हले। पर मां सम्झां थो त इहा मियां शहबाज शरीफ़ इंशाअल्लाह ताला हिनखे मुल्क जे बहिरान खां बचाईंदो ऐं मईशत ते कंट्रोल करे वेंदा। सिंध लाइ साईं कहिड़ियूं प्रायोरिटीज़ आहिनि, कहिड़ियूं तरजीहात आहिनि सिंध जे लाइ नून लीग वटि, वफ़ाक़ वटि? सिंध खे नवाज़ शरीफ़ जी या शहबाज शरीफ़ जी अहिड़ी ज़रूरत आहे। हिन सां वॾी एजेंसियूं, वॾा स्टेट जा मालिक जेके सॼा तो गॾु ॾिठो न कि इलेक्शन में कीअं थियो। पोइ बि साईं एज़ अ वज़ीर आज़म प्राइम मिनिस्टर के ज़िम्मेवारियूं त लागू थियनि थियूं न। वज़ीर आज़म रुगो पंजाब, बलोचिस्तान ऐं KP जो त न हूंदो न, सिंध जो बि त वज़ीर आज़म हूंदो। ग़लति कम हलनि था या करप्शन सिंध में सभिनी खां वधीक आहे, उन ते कंट्रोल कयो वेंदो। उहो बि चीफ मिनिस्टर खे चवंदो त बाबा हिनखे कंट्रोल कर, पाण चीफ मिनिस्टर कंट्रोल करे नथो करे, प्रोविंशियल ऑटोनॉमी आहे। अच्छा साईं, जेको नेशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो आहे, नेब जंहिंखे पाण चऊं था, उहो ॾाढो तकरारी रहियो आहे ऐं नून लीग जा अॻुवान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते शाहिद खाकान अब्बासी समेत चवंदा रहिया आहिनि त जेसीं ताईं नेब ख़तमु न थींदो तेसीं ताईं पाकिस्तान तरक़ी न कंदो।
हाणे जॾहिं पीपल्स पार्टी जो बि इहो कंहिं वक़्त में मौक़ुफ़ रहियो आहे, हाणे शहबाज़ शरीफ़ साहब वज़ीर आज़म पियो थिए, आहे को प्रोग्राम नेब खे ख़तमु करण जो या नेब खे कंहिं ॿिए इदारे में ज़म करण जो या रिप्लेसमेंट जो? मुंहिंजे ख़्याल में त नेब जेको कमु करे थी उहो सही थी करे, अञा बि हुनखे वधीक सख़्तु रहणु खपे, अञा बि पंहिंजा केस जेके ठाहिनि था उहे मज़बूत हुजणु खपे, जो अदालत में वञनि था माण्हू त उन्हनि खे सज़ा मिलणु खपे। ऐं इनशा ताला मुंहिंजे ख़्याल में त जेको सियासी तजुर्बो मुंहिंजो आहे त नेब इदारो आहे हिकिड़ो, उनखे हलणु खपे, पर अहिड़े नमूने सां हले जीअं हुन मां आम माण्हू जेके उनखे फ़ाइदो पहुचे। अच्छा साईं, आख़िरी सवाल त सियासी माहौल जेको हूंदो शहबाज़ शरीफ़ साहब उनखे केतिरे हद ताईं नॉर्मल करण में कामयाब थी वेंदो, या ही टेम्परेचर असां गुज़िरियल साल जीअं हिन भेरे बि वधियल ई ॾिसंदासीं? न, इनशा अल्लाह ताला शहबाज़ शरीफ़ साहब सुठो माण्हू आहे ऐं मिलनसार माण्हू आहे, ऐं हिन घुमरे जेको आहे उहो तमामु सुहिणे नमूने सां कमु कंदो। पहिरीं बि सुठे नमूने सां कमु कयो हुई। हिन घुमरे जेका सॼी टीम आहे उहा सभु छा चाहिनि था समूरा जेके बि इदारा आहिनि उहे सुठे नमूने सां कमु कनि, जेके सियासी पार्टियूं आहिनि उन्हनि खे पाण सां गॾु खणी हलंदा, त ज़रूरी न आहे त उहे उनजे इतिहाद हुजनि, पर उनजा मुतालबा ते कंसिडरेशन ज़रूरु थींदी। ठीकु आहे ज़ैन अंसारी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे वक़्तु ॾिनो। वज़ीर आज़म जी चूंड सुभाणे थियणी आहे ऐं नंबर गेम ॿुधाए थी त पाकिस्तान जो जेको अॻियों वज़ीर आज़म हूंदो उहो नून लीग जो, जंहिंखे पीपल्स पार्टी समेत मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि जी हिमायत हासिलु आहे, उहे वज़ीर आज़म थियण में कामयाब थी वेंदा। पर वज़ीर आज़म थियणु काफ़ी न आहे। वज़ीर आज़म थियण खां पोइ जेके पाकिस्तान खे मुआशी हवाले सां चैलेंजिस दरपेश आहिनि उन्हनि जो हल कढणु तमामु घणो ज़रूरी आहे। पाकिस्तान में गुज़िरियल 1.5-2 सालनि खां जेको सियासी टेम्परेचर हाई आहे उनखे नॉर्मल करणु तमामु घणो ज़रूरी आहे। ऐं टियों जेको तमामु अहम ऐं ज़रूरी एलिमेंट या फैक्टर आहे उहो आहे त आम माण्हूअ खे रिलीफ पहुचाइणु। 16 महीननि जी PDM जी गवर्नमेंट में जेके फ़ैसिला थिया ऐं उन्हनि फ़ैसिलनि जे नतीजनि में अवाम ते जेको वज़न पियो उहो अवाम अॼु ताईं भोगे पियो थो। इन जे करे इहो ज़रूरी आहे त नओं वज़ीर आज़म जेको बि थिए थो, शहबाज़ शरीफ़ साहब थिए थो, नून लीग जी हुकूमत अचे थी, इतिहादी जमायतुनि जी हुकूमत अचे थी, उन्हनि जी पहिरीं जेका तरजीह आहे उहा इहा हुजणु घुरिजे त हू अवाम ते जेको उन्हनि जी सहप खां वधीक बार पयल आहे उन बार खे कंहिं न कंहिं तरीक़े सां घटाइनि ऐं अवाम जा जेके अंज आहिनि उन्हनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां घटि कनि। ब्रेक जो टाइम थियो आहे, ब्रेक खां पोइ पाण वापसि ईंदासीं ऐं पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त सदारती इलेक्शन जेको आहे सो उहे 9 मार्च ते थियनि पिया, जंहिंजे लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जो को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब जेके अॻु में बि पाकिस्तान जा सदर रहिया आहिनि उहे इतिहादी जमायतुनि तरफ़ां प्रेसिडेंट जा उम्मीदवार आहिनि। ऐं ॿिए पासे सुन्नी इतिहाद काउंसिल तरफ़ां पाण ॾिसूं था त महमूद ख़ान अचगज़ई सदारती उम्मीदवार आहिनि। ऐं जेको इलेक्टोरल कॉलेज आहे जेका नंबर गेम आहे उन जे लाइ तमामु घणो ज़रूरी आहे त जेका MQM आहे मुतहदा क़ौमी मूवमेंट उहा पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे नामज़द उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी साहब खे वोट करे, पर अञा ताईं MQM उन्हनि जो हतमी फ़ैसिलो न कयो आहे। नतीजे तौरु हिन वक़्तु MQM सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा राब्ता आहिनि ऐं उन्हनि राब्तनि जे नतीजे में जेके मुतालबा MQM जा साम्हूं अचनि पिया उन ते पाण ॻाल्हाईंदासीं ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खां मौक़ुफ़ मालूम करण जी कोशिशि कंदासीं। पर ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियूं था।